मंगो पीर बाबत केड़ी जान रखे तो थोड़ो अधे का मसरूफ है पर तफसील वठंदासीं। अदा कितने टाइम का माहिती आयो? 20-25 साल। जो मंगो पीर जो नालो छा है? इहो मंगो पीर सखी सुल्तान। सखी सुल्तान असुल नालो इन जाणूगर ऐं लेखकर मंगो पीर के 900 साल पुराणो एक कदीमी ओलिया कराम लिखन था। मंगो पीर ते एक पुराणियों ऐं तमाम कदीम ज़माने जूं केतरनि सदियुनि खां खयन कुछ ही क़बरूं भी मौजूद आहिनि जेके वाकई तारीख़ ऐं पुराणी हुजण जो तमाम वॾो सबूत ॾियनि थियूं ऐं उन सां गॾोगॾु हिकु खूह भी आहे जेको भी पिणु हिकु तारीख़ जो वॾो सच ज़ाहिर आहे जेको अवां ॾिसी सघो था। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद कयां तो सब दोस्त खैर आफियत सां हूंदा, खुश हूंदा, आबाद हूंदा। तो दोस्तों अॼु आचर जो ॾींहुं आहे, अॼु व्लॉग कयूं था स्टार्ट ऐं सॼो हफ़्तो कमु हूंदा आहियूं। ख़बर आहे तव्हांखे, तव्हां दोस्तनि जो प्यार आहे, मोहबत आहे, उन करे ही व्लॉग भी अॼु वरी नओं अवां जे लाइ अचो त हिकु हक़ीक़त, हिकु 900 साल पुराणी हिकु ॼाण ऐं हिकु तहक़ीक़ जंहिंखे ॾिसण सां अवां जो दिलि ताज़ा ऐं दिमाग़ भी ख़ुश्क थी वेंदो। तो दोस्तों अचो जीअं त दोस्तों असां पहुची चुका आहियूं मंगो पीर गेट ते, जिथे गेट जे मथां भी वागूं जा स्टिकर लॻल आहिनि। दोस्तों हिते मंगो पीर घुमण जो ऐं तफ़री सेह जो तमाम सुठो माहौल आहे। अवां भी जॾहिं कराची वेस्ट ज़िले में अचो तो ज़रूर चक्कर लॻाइजो। तो दोस्तों मंगो पीर सखी सुल्तान, मंगो पीर असुल नालो सखी सुल्तान ऐं ॿिया भी काफ़ी नाला ॿुधाया वञनि था। तो दोस्तों ही अवां खे विज़िट कराईंदासीं। हिते वागूं ऐं ज़मीन मां निकिरंदड़ चश्मा, उन सां गॾोगॾु पुराणियूं कदीमी क़बरूं ऐं तमाम खोड़ सारा ॿिया नज़ारा, बाज़ारूं ऐं हिते तफ़री से तमाम हिकु मेले जीअं नज़र ईंदड़ आहे। तो दोस्तों अचो त अवां खे अॼु ही सैर करायूं था। असां सां हमेशा जीअं व्लॉग में एंड ताईं गॾु रहिजो जीअं अवां खे सही एंटरटेनमेंट कराए सघूं। अचो असांजी तरफ़ ऐं वधूं था अॻिते। तो दोस्तों मज़ार में अंदर एंटर थी विया आहियूं ऐं मुंहिंजो भी पहिरियों चक्कर ही आहे। सो अंदर वञण में, रिकॉर्डिंग करण में थोड़ी जेको आहे सो दिक़त थिए पई। दोस्तनि खां पुछा वग़ैरह ही हो, उन जे करे ॾाढी तकलीफ़ पेश अचे पई। तो दोस्तों दरगाह ते असां पहुची विया आहियूं। दरगाह जो सफ़ा जेको मथियों सहन आहे उते पुॼी विया आहियूं। साम्हूं मस्जिद आहे ऐं थोड़ी साइड में मज़ार आहे। तो दोस्तों मज़दार जो जेको लुक आहे उहो तमाम हिकु पहाड़ी इलाइक़े ते आहे। रस्तो असल में जेको जिते असां बीह करे पहिरियां व्लॉगिंग कयो, उहो रस्तो जेको आहे उनखे भरा ॾे मथे कयो आहे, बल्कि ही पहाड़ी ते ही मज़ार आहे। अक्सर सिंध में काथे भी मज़ारूं आहिनि तमाम पहाड़ी वारे इलाइक़े में ऐं मथे इलाइक़े ते मौजूद आहिनि। तो दोस्तों हिन महिल अंदर असीं हलंदासीं मज़ार में, हाज़िरी भी भरींदासीं ऐं कुलनि जो सवाब भी बख़्शींदासीं। उन खां पोइ अवां खे करायूं था अंदरूनी सैर। तो दोस्तों हिते मज़ार में तमाम बेहतरीन कम थियल आहे ऐं ही औक़ाफ़ खाते में हिन जो जेको आहे सो ख़र्चो पाणी जेको भी थींदो आहे उहो सिंध हुकूमत कंदी आहे ऐं हिते सरकारी मुलाज़िम भी कई रखियल आहिनि। असां सुबुह जे टाइम जीअं आयासीं, असांजो व्लॉग स्टार्ट कयूं, ईअं न थिए जो रश तमाम घणी थी वञे। हिते अब्दुल्ला शाह गाज़ी खां भी तमाम रश घणी थिए। हिते अवाली ऐं क़दीम ज़माने जूं क़बरूं ॾेख ॾेई रहियूं आहिनि। हिते जी बैठक, हिते जी मौसम ऐं मुंहिंजे पोयां हिकु कुबो नज़र अचे पियो जेको अवां खे आउं ॾेखारणु चाहींदुसि। त इन कुबे जो ख़बर न आहे त राज़ अलाए छा आहे, वल्ला आलम अल्लाह ई ॼाणे। ही ॿाहिरि जो नज़ारो आहे जेको मंगो पीर जी बाज़ार ऐं ॿाहिरि रस्ते जो नज़ारो आहे जेको अवां ॾिसी सघो था। ही क़दीम ज़माने जूं क़बरूं आहिनि जेके 900 साल पुराणो हुजण जो ॾेख ॾेई रहियूं आहिनि, जेके तमाम हिकिड़ी चिट जे सिरनि सां ठहियल आहिनि ऐं उन जे साइड में हिकु खूह भी मौजूद आहे जिते
जार रखियल आहे। ऐं खूह जे अंदरि जॾहिं झाती पाए ॾिठो त इन खूह जे अंदरि हिकिड़ी लकड़ी जी विच में ॾिनल आहे, जिथे पहिरियां खूहनि में शायदि ईअं हूंदो हुयो। हीअ मज़ार जो बैकग्राउंड वारो पासो आहे जॾहिं पहाड़ियूं कालीनियूं ऐं हिते साइड में दस्तरख़्वान लॻल आहे ऐं नंगर पाणी बि हलंदड़ आहे। उन खां पोइ अचूं था बाज़ार जी तरफ़ ऐं हिते तमामु गुल फुल पड़ वग़ैरह ऐं खाइण पीअण जूं शयूं पिणु मौजूदु आहिनि। हिते तमामु दोस्तनि सां कुझु आम माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल बि करण जी कोशिशि कंदासीं। मज़ार जो सॼो अव्हांखे व्यू करायोसीं। उन खां पोइ जेको आहे हाणे हलंदासीं असां बाज़ार तरफ़ ऐं मेन जेको मौजूदानी तौरु जेको ॻाल्हि कई पंहिंजी 200 वाॻूं जेके आहिनि उहे अव्हांखे ॾेखारण लाइ उन तरफ़ वधी रहिया आहियूं। ऐं असांजे व्लॉग सां अव्हां जुड़िया रहिजो। असांजे व्लॉग में अगरि नवां एड आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे ऑन कयो अहिड़ा बहितरीन व्लॉग ॾिसण लाइ। तो अचो त दोस्तो हलूं था उन तरफ़। तो मंगो पीर बाज़ार जे ॿाहिरां जेको हिकिड़ो दोस्त आहे जंहिंजो स्टाइल लॻल आहे हिते गुलनि ऐं हारनि जो बाक़ाइदे पड़ वग़ैरह या वरी जेके ख़ारकूं थियनि थियूं हर शइ मतिलबु हिन दोस्त सां कुझु ॻाल्हि ॿोल कंदासीं केतिरे अरसे खां हिते आहे ऐं मंगो पीर बाबति कहिड़ी ॼाण रखे थो। थोरो अधे खां मसरूफ़ आहे पर तफ़सील वठंदासीं। अस्सलाम वालेकुम दादा। वालेकुम सलाम। दादा केतिरे टाइम खां हिते आहियो? 20-25 साल थी आहिनि हिते मूंखे। रोज़ी हले पई? हा, अल्लाह जो शुक्र आहे। अच्छा, ही तमामु तव्हांजो घणो कमु नज़र पियो अचे। माने के मूंखे त एतिरो नथो लॻे अब्दुल्ला शाह गाज़ी ते बि एतिरो कमु न आहे। छा हिते वाक़ई एतिरी रश थी अचे? हा, हिते रश थी हूंदी, इतवार वारे ॾींहुं इलाही रश थी हूंदी। हा, हिन मंगो पीर बाबति हिन जो मंगो पीर जो नालो छा आहे? इहो असुल हिस्ट्री हिकिड़ो ॿुधाइनि था बाबा हसन, ॿियो ॿुधाइनि था साईं खे चवां, ॿियो बि हिकिड़ो ॿुधाइनि था नालो मंगो पीर सखी सुल्तान। सखी सुल्तान असुल नालो हिन जो इहो आहे। अच्छा, मतलब हिन जे तारीख़ जे बारे में अव्हां कुझु ॼाण आहे अव्हांखे? तारीख़ जे बारे में मथे दरगाह ते उते लिखियल आहे सभु कुझु। अच्छा, जीअं त व्यूअर्स असां हिनमहिल बाज़ार में मौजूदु आहियूं ऐं तमामु जीअं हिकिड़े क़िस्म जो मेलो लॻंदो आहे। हिन जूं बाज़ारूं वॾियूं शानदार आहिनि ऐं यकीन कयो मूंखे त एतबार कोन हुयो त की हिकिड़ी दरगाह ते एतिरी हलत चलत एतिरी आमदनी ऐं एतिरी रश त साईं अब्दुल्ला शाह गाज़ी रहमतुल्लाह अलैह खे बि न आहे हूंदी। तो दोस्तो अचो तव्हांखे पूरी मार्केट विज़िट कराइण खां पोइ वठी थो हलां उन मौजूदाने और उन चश्मे ॾांहुं जिथे हैरान कुन माने के ॾिसण वटां मिलंदो। तो ही बाज़ार आहे, ॾिसो केॾी वॾी बाज़ार आहे। या अव्हांखे घुमाईंदो विज़िट कराईंदो ऐं वठी हलंदुसि वाॻुनि जी तरफ़। पहिरियां तव्हांखे वाॻूं ॾेखारींदुसि, वाॻूं ॾेखारण खां पोइ अव्हांखे वठी हलंदुसि चश्मे जी तरफ़। तो दोस्तो ही आहिनि वाॻूं ऐं केॾी हैरान कुन ॻाल्हि आहे। ऐं हिते अंदरि माण्हू बि वेंदा आहिनि। ॾिसो हिनखे हार पाराया आहिनि हिकिड़े वाॻूं खे। हिन जी उमिरि तक़रीबन 137 साल ॿुधाई पई वञे जंहिंखे हार पातल आहे। हिन जो नालो बि मोर रखियो वियो आहे ऐं रखियल आहे। मैक्सिमम हिननि खे तमामु घणो अरसो थी वियो आहे ऐं ही बच्चा बि पैदा कनि पिया ऐं बच्चा बि हिननि जा हिते मौजूदु आहिनि। उहे बि अव्हांखे ॾेखारींदासीं। हलंदे फिरंदे हिन नंढड़े तालाब में मौजूदु आहिनि ऐं हिते ॾिसी सघो था त हिते नंढड़ा बच्चा बि हिन जा हिते मौजूदु आहिनि। दोस्तो ही वॾी हिकु हैरान कुन ॻाल्हि आहे ऐं ॾाढो ई हैरान हितां जे हिकु वाॻुनि जी जेकी पिछवाड़े जेकी पुछ जी ताक़त आहे उहा 10 माण्हुनि खे किराए सघे थी। ॼाणो हिते 200-250 ताईं वाॻूं जेके रहनि था इहे मौजूज़ो चइजे या वरी इन्हनि जी मजबूरी चइजे जेके इंसान खे हथ बि नथा लाहिनि। बाक़ाइदे सां हिकु ई जॻह ते टेकिया पिया आहिनि ऐं माण्हू इन्हनि खे गोश्त बि खाराइनि था। मंगो पीर उर्फ़ सखी सुल्तान जी तारीख़ तमामु पुराणी ऐं क़दीमी 900 साल पहिरियां ॿुधाई पई वञे जेका इंसान जे ज़हन में केतिरा ई सवाल पैदा करे थी। जीअं त दोस्तो अव्हां ॾिसी सघो था हलंदड़ फिलंदड़ ज़मीन ते ही वाॻूं जेके हिकु खूनखार ऐं वॾा ई ख़तरनाक आहिनि। तव्हां ॾिसी सघो था तमामु ई वॾे पैमाने ते हिते वाॻूं मौजूदु आहिनि जेके घुमनि फिरनि था ऐं अखियूं फाड़े ॾिसनि बि था। इहे उन्हनि जा बच्चा बि मौजूदु आहिनि जेके दोस्तो हिन महिल हैरान कुन हिकिड़ी जॻह ते पहुता आहियूं जिथे ज़मीनी चश्मो मौजूदु आहे। मंगो पीर जे बैकग्राउंड में पुठियां ही मज़ार जी पोइ साइड असां बीठा आहियूं। हीउ जेको आहे बुनियाद बदल आहे। मंगो पीर जी मथां मज़ार आहे ऐं पथरनि सां हुनजो बुनियाद बदल आहे हेठां। हाणे हेॾे फेरा कैमरे तो हिते कुझु ज़रियनि खां मालूम थियो आहे त हिते जेको आहे सो जेको चश्मो अचे थो उन चश्मे खे रोकण लाइ टैंकर माफ़िया जेको आहे उहो बि ॾाढो चुरपुर कयूं पिया आहिनि। सो
लिहाजा सिंध हुकूमत खे इहा गुज़ारिश कंदासीं ही जेको ज़मीनी ऐं खुदाई चश्मो आहे जेको गरम चश्मे में हिते हज़ारे माण्हू हिन मां शफ़ा हासिल था कनि। अक़ीदत पसंद जेके आहिनि उहे हिते शफ़ा हासिल था कनि। सो ही ज़मीन मां चश्मो निकिरे थो, हिते को पाणी कोन्हे, हिते या को पाणी को खणी कोन थो अचे बरहाली जेको बि पाणी आहे इहो ज़मीन मां निकिरे थो। ऐं हिते ज़रियनि खां मालूम छा आहे त हिन पाणी ते जेको टैंकर माफ़िया आहे उहो काबज़ थियण थो चाहे। जितां गरम पाणी जो चश्मो निकिरी रहियो आहे उन जी साइड में मंगो पीर जे पुठियां ही क़दीमी क़बर मौजूदु आहे, ॾिसी सघो था। ऐं ही आहे चश्मो जेको निकिरी रहियो आहे, माण्हुनि जी दवा आहे हिते। हितां अक़ीदत माण्हू जेके आहिनि, जेके मौजूज़नि खे मञण वारा आहिनि, असां पारां से हिन मां शफ़ा बि हासिलु कनि था। वाक़ई शफ़ा त अल्लाह पाक जे करम नज़ल सां आहे। बाक़ी बि हिन चश्मा जेके आहिनि वाक़ई बि उहो ज़मीन मां ऐं सियारे जी मौसम में गरम पाणी निकिरी रहियो आहे, हिन में को बि शक कोन्हे। इहा अखियुनि ॾिठी ॻाल्हि आहे। ऐं हीउ जेको अंदरां पहाड़ मां पाणी निकिरी रहियो आहे जेको अव्हां ॾिसी सघो था, इहो वाक़ई अंदरि पहाड़ मां पाणी निकिरे पियो। ऐं हिते केतिरा ई माण्हू वेंझनि पिया जिन खे असां हटायो आहे वीडियो भरण लाइ। तो अव्हां ॾिसी सघो था हीउ वॾो ख़ुदा जो निज़ाम आहे जेको शायदि अव्हां किथे न ॾिठो हूंदो। ऐं मंगो पीर अगरि अव्हां जो अचणु थिए ऐं मंगो पीर में अव्हां विज़िट कयो त हीउ ज़रूरु अव्हां हिते हिकिड़ी गार आहे उन मां पाणी निकिरे थो, चश्मो निकिरे थो। हीउ मंगो पीर जो हेठियों हिसो आहे। पोएं हिसे ॾांहुं हिकु मार्केट आहे। तो दोस्तों अॼु जो अगरि व्लॉग अव्हांखे असांजो पसंदि आयो हुजे त असांजे चैनल खे अगरि अञा ताईं अव्हां सब्सक्राइब न कयो, लाइक न कयो वीडियो खे, ऐं सुठो कमेंट पंहिंजी राय जे लाइ लाज़मी कंदा। ऐं अॼु असांखे इजाज़त ॾींदा ही मार्केट अव्हांखे घुमाईंदा असां निकिरी हलंदासीं ॿाहिरि ऐं पंहिंजे मोहम्मद अली भाउ खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु अल्लाह निगहबान। तो दोस्तों मिलूं था ॿिए अचरती अव्हां सां ॿिए व्लॉग में गॾु। तॾहिं ताईं असांखे दुआनि में रखिजो यादि ऐं पंहिंजो बि खोड़ सारो रखिजो ख़्यालु। ऐं ईअं ई असांजो यूट्यूब चैनल विज़िट कंदा रहो। ऐं असांजूं कोशिशूं जारी आहिनि तव्हांखे हर रोज़ जे बुनियाद ते हिकु नओं ऐं बहितरीनु ऐं सुठो सिंध जे बारे में हिकु व्लॉग ॾिजे। तो दोस्तों दुआनि में यादि, अल्लाह निगहबान।